सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मेरे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं हर राति विच घिटीअ में मुंहिंजो अघु वठियो बीठो हूंदो छो? वो इन करे त तूं पंहिंजो टाइम मटाए छॾ, छो त दुश्मन तुंहिंजी ताड़ में आहे, कंहिं वक़्त बि तोखे पूरो करे सघंदो। मुंहिंजे पलांद जो ज़ोर तो मथां त नाहे न मीरा। जेकर दुश्मननि हथां मां मरी बि पियुसि न त मुंहिंजो खून उन्हनि खे माफ़ आहे। मूसा तूं सम्झी छो नथो? नवाब खान तोखे माराइण जे चक्कर में आहे ऐं तूं लापरवाही करे बेवकूफ़नि वांगुरु घुमंदो थो वती। बेवकूफ़ त तूं आहीं मीरा। तूं एतिरो टाइम नवाब सां गॾिजण खां पोइ बि उनखे सम्झी न सघियो। नवाब खान हिन महिल न तोखे मारींदो ऐं न ई वरी मूंखे। जेसीं ताईं सजावल खान ज़िंदा आहे मूंखे नवाब मां ख़तरो ई न आहे। नवाब खे इहा ख़बर आहे त सिजावल खे जेकॾहिं मारे सघे थो त उहो आहे मूसा। पोइ हू मूंखे छो मारींदो? इहा बेवकूफ़ी नवाब कॾहिं बि कोन कंदो। मूंखे मारे ई सिजावल जो रस्तो आसान न कंदो। बाक़ी हिकु ॻाल्हि आहे मीर, जंहिं ॾींहुं नवाब ऐं सिजावल जो ठाह थी वियो न उन ॾींहुं रुगो मां कोन मरंदुसि। तूं पंहिंजे लाइ बि कफ़न वठी रखजांइ। बाक़ी जेकॾहिं मौत जो ख़ौफ़ थिए न मीर त नवाब जो पटो पंहिंजी गिचीअ में विझी छॾजांइ। तोखे ज़िंदगीअ जो जीदान मिली वेंदो। मां एतिरो परे ताईं छो न आहियां सोचींदो जेतिरो परे ताईं मूसा सोचींदो। हाणे मूंखे तूं ही सोचणो पवंदो जी मूसा थो सोचे। मां कोशिश कंदो लाला, जेतिरो ई मुंहिंजे वस में हूंदो न मां ओतिरो ज़ोर लॻाईंदुमि। पर इन खां पहिरियां सुबुह जो असांखे थाणे ते हलणो पवंदो। इहा त जांच करियूं FIR ठहियलु आहे या ख़ाली NC दाख़िल आहे या मुर्गई सूबेदार नवाब खान सां वंगार वेही सिजावल खे अंदरि कयो आहे। असां त सूबेदार सां मिलण जी कोशिशि कई आहे पर असांखे मुंहुं जी वर्दी बि कोन थो ॾिए। नवाब खान जो गुॾो विहारियलु आहे, पोइ तव्हांखे वटि किथे ॾींदो? उन करे त मां तो वटि हली आयो आहियां। आहियो त मालिक भलाई कंदो। असां बि त पंहिंजो ज़ोर पूरो लॻाईंदासीं। इहो ॿुधायो त असां सुबुह जो किथे अचूं जो सभई गॾिजी थाणे ते हलूं। सुभाणे तव्हां हेॾे अचण जी तकलीफ़ न कजो, शहर अचिजो, अज़ीज़ारी होटल ते सभु गॾु थींदासीं। पोइ असांखे इजाज़त? मां त चवां थो वियो मानी खाई पोइ निकिरो आहे। जॾहिं सोट आज़ादु थी आयो न सभु गॾिजी अची तव्हांजी दावत खाईंदासीं। अखियुनि ते लाला। पोइ मोकिलाणी न आहे, सुबुह जो तव्हांजो इंतज़ारु कंदासीं। मां पहुची वेंदुसि लाला, फिकर न करियो। सालू मुझे घर जे ॿाहिरां लामारा पियो थो जे जेकर हींअर बि मुंहिंजे घर आयो न तो गोॾा भञंदो सांस, छो जो लीमो मिठो बि आहे खटो बि आहे। सालू त हाणे सफ़ा न ॾियण को थी वियो। पहिरां शहरू बाह ॿारींदी हुई पर पोइ बि घर में घड़ी खनि सुख जो साह खणंदो हुउसि। हाणे त चइनी तरफ़नि खां सालू लाइ पादर पुसिया पिया। सालू ॾाढो सुरीलो, पर हिन वक़्तु सालूअ खां वधीक ॿियो को निधण कोई कोन। सुबुह जो असांजो रहीम सां प्रोग्राम आहे, पहिरियां थाणे ते वेंदासीं, उन खां पोइ ज़रूरत पई न त वञी वकील सां मिलंदासीं।
शहर में सॼो ॾींहुं लॻी सघे थो सलीम उन जे करे तोखे पार थो हुजे। हा हा शोकू, मां हिते ई हूंदुसि ऐं पाण साण गॾु अकबर खे बि बीहारींदुसि। तूं कंहिं बि ॻाल्हि जी परेशानी न वठि। सलीम थोरो ख़्यालु कजां, अमां घर में अकेली आहे ऐं वॾो लाकब में। मां ॿार न आहियां जो लापरवाही कंदुसि। कंहिं बि जेकॾहिं हिन तरफ़ रुख कयो न त उहो मोल हूंदो। ठीकु आहे सलीम, पोइ सुभाणे मिलंदासीं। अरे किचन में ईअं रौलाक बणजण खां बहितर थई त पोइ ताक़त अच। उते तोखे सुख मिलंदो। तुंहिंजे लाइ अञा दरवाज़ा बंदि न आहिनि थिया। अबे के चवां नवाब खान तुंहिंजे दर जो कुतो भॼण खां हितर आहे त मां हिननि किचन में रौलाकियूं कंदे मरी वञा। सुभाणे केरु मुंहिंजे लाश खे कुल्होत ॾींदो। जेकॾहिं तुंहिंजी गुलामी कंदे मूंखे मौत अची वियो न, मुंहिंजो लाश कुत्ता ई ॿिला खाई वेंदा ऐं केरु कुल्हो ॾियण वारो बि कोन हूंदो। चाचा बावल सुभाणे सिजावल आज़ाद थो थिए। न हुनजे मथां एनसी थी ऐं न ई वरी का एफआईआर। इहो सूबेदार नवाब जी वंगार थो वहे। मूसा जे नवाब खान जे इशारे ते सूबेदार सिजावल खे अंदर करे थो ऐं उन जे इशारे ते वरी सिजावल खे आज़ाद बि करे थो। इन मां छा मक़सदु आहे? बावल ॻाल्हि साफ़ आहे। नवाब खान ऐं सजावल खान जे विच में ठाह थियण वारो आहे। बख़्शल इहो ठाह तॾहिं थींदो तॾहिं सिजावल पंहिंजे ॻोठ ताईं ज़िंदा पुॼंदो। सुभाणे ई कयूंसि था पूरो। पहिरीं इन ॻाल्हि खे सोचो त सिजावल ॻोठ अचे कहिड़े रस्ते सां थो, पके वारे पासे खां या कचे वारे पासे खां? इहो सोचणु लाज़मी आहे बावल। काथे ईअं न थिए त सजावल हिकु तरफ़ ऐं असां ॿिए तरफ़ काजूं। बख़्शल ॻोठ तरफ़ ॿ दग वञनि था। ॻोठ वारे दग ते मां ई चाचा बावल बीहंदासीं ऐं ॿाहिरें दग ते तूं वञी बीहजांइ। जीअं सिजावल ते नज़र पवई न रुगो फायर कजांइ, बाक़ी कम असांजो। न मूसा, लश्कर खे तूं पाण सां बीहारजांइ। मां दग ते अकेलो ई बीहंदुसि। तव्हांजे तरफ़ आयो न त तव्हां संभालजो। जे मुंहिंजे तरफ़ आयो घोटण कम मुंहिंजो आहे। ठीकु आहे चाचा बावल, जेका तव्हांजी सलाह। तव्हां तयारी करे छॾियो। सुभाणे सिज उभरण सां ई असां तो वटि पहुची वेंदासीं। लाला पोइ भला हलूं थाणे ते? हा रहीम, सलाह कयूं त पोइ सूबेदार ॾे हलूं था। छा था सम्झो रहीम? सूबेदार तव्हां सां हक़ीक़त सलींदो? जेकॾहिं हक़ीक़त नथो ॿुधाए त पोइ हली पाण डीएसपी साहब सां मिलूं था। हद जो मालिक आहे। छा सूबेदार डीएसपी खां कंध कढाए ईंदो? डीएसपी साहब जी लत पियसि न, सूबेदार जो साहु ई निकिरी वेंदो। भलाई थींदी लाला, पूरी कोशिश करियूं था। छोकिरी ॻाल्हि ॿुध,
हिन उम्र में अगर तू इश्क करी न त ठही भी थी। हे इश्क करे या ठहे थी। अदा ओ अदा या थाप केड़ी थो करी। दिस गाल बुध तू गलत थी समझी। अच्छे मथे में तुझी भेण सालू सा मथे थी इश्क कंदी या सुठी गाल आ। सालू असां इश्क कंदी छा इहा ॻाल्हि सही आ? लीमा ओ लीमा हट मूं चयो जेका हिन महिल ॻाल्हि कयई इहा ॻाल्हि सही आ। मुआ ॾेडर न तू सुधरण वारो आ न हो मो चमड़ो मोहण वारो आ। पेर ड्राह सालू बाज़ार घर मां कोलो सोलो मोचड़ो न बूथारो लॻी वञे। मूमल तू ॿुधे पई न मोए ॾेडर जी थाप। ॿुधां थी सभु ॿुधां थी पर हिन खे न तू सुधारे सघंदी न मां। अचे अदा आशू तो उन के धा ॾियां थी न जी। न हाशू के धा ॾियण जी केड़ी जरूरत आ। अवेल सवेल मामड़ी बचुल सा भोगड़ा कंदो आहियां। बचुल ॾिस भोगड़ा कंदा आहियूं न तू मां। हा अच्छो तई मुंह मुआ सॼी उमिरि डंभ ॾिना तई मूंखे डंभ ऐं हाणे तो चए त मां मज़ाक कंदो आहियां। मूमल तू भली आशू के धा ॾे त हिन मोए जूं टंगूं भञेसि। आशू जे घर मूं ते हथ खयां न पोइ रहंदो किथे। भलो साईं खणी रेस जी झोली में विझंदुसि। आशू खे त पादर हणाए कढंदुसि। छो तॾहिं मूं मिठो मिठण साए खटो खटण साए। मूमल हे मो त गंद कंदो। आशू सां तू ॻाल्हि न कजाए न त मोए जूं डिगूं पियूं वहंदियूं। लाकअप त खाली कयो। जेकॾहिं भरणो आहे त पोइ तव्हांखे अंदरि मोकिलियां। अच कर लाकअप ॾिसां थो कीअं थो करी लाकअप। रहीम जज़्बाती न थी। ही सभु नवाब खान जी नवाबीअ ते था कुॾनि। उन करे कंहिंसां कीअं ॻाल्हाइबो आहे इहा हिननि खे ख़बर ई न आहे। तूं सेखार लाला तूं सेखार असांखे ॻाल्हाइण जा आदाब त कीअं उथबो आहे कीअं वेहबो आहे कीअं कंहिंसां मिलबो आहे ईअं न। कंहिंखे सेखारी हिते त खोड़ीअ खे घुमरी आहे। लाला बस छॾियो हाणे हिन ॻाल्हि खे। जीअं कमला पाण आया आहियूं उन मसइले में ॻाल्हायूं था। रहीम तव्हां ॿुधायो कहिड़े कम सां आया आहियो? आया हुआसीं सिजावल जी मुलाक़ात लाइ पर हू त मौजूदु ई न आहे। पर तव्हां रे त जवान चयो अचो तव्हांखे लाकअप करियां। तव्हां कावड़ छॾियो ऐं अचो मूंसां। लाला तुंहिंजो को कमु आहे त ॿुधाए। तव्हां रहीम सां ॻाल्हाए वठो साहिबु। इहा ई तव्हांजी महिरबानी थी। अचो रहीम। ये नहीं भागा कारे गुम थी विया। किथे ईअं त न आहे त आशू वारा शहर निकिरी विया हुजनि ऐं मूसा वरी बावल ॾे। पर हिननि जो गुम थी वञणु ख़ैर जो न आहे। हिननि जी पक्की जांच करणी पवंदी ऐं हिननि खे हथु करणो पवंदो। मामा भैया मामा तू अजाए होती तो मां भी बोलिंदो। इहा त मूंखे अॼु ख़बर पई आहे त गोरी वेचारी वई। जेकॾहिं हुनखे वञिणो हो तव्हां मूंखे चवां मां हुनखे छॾे अचां। छा मुंहिंजो मक़सदु आहे त जेकॾहिं मीर वांदो न आहे त मां वञी गोरी खे वठी अचां। मां चवां थी त तूं चओ न रुगो ॿुध। मां चवां थो त जेकॾहिं तव्हां वटि किराए जा पैसा न आहिनि न त मां पिनी सिनी वञी गोरी खे वठी ईंदुसि। सुभाणे गोरी हिते हूंदी। पहिरियां त तू इहो ॿुधा अम्मा में तुंहिंजो कम आहे कहिड़ो जो हर रोज़ अची तो अम्मा जी पुछा करी। थोरो उन सां रूह रलिजी वियो आहे। छा मुंहिंजो मक़सदु तुंहिंजी मां सां रूह वारी सलाह करणी हुई। रूह वारी कहिड़ी सलाह? इहा ई सलाह कंदुसि तुंहिंजे रिश्ते जी। जेकॾहिं तुंहिंजो रिश्तो मूंसां लाइ न थी ॾिए न त मुंहिंजी वाट साफ़ थी वेंदी। चाचा तू ये केड़ी वाट साफ करण जी ॻाल्हि तो करी? इहो तूं न सम्झंदी मुंहिंजी अम्मा। अचे गोरी त उहा तोखे सम्झाए छॾींदी त सालूअ जी वाट साफ़ आहे या न। हे बि अची ॾाड़ी में अची अम्मा जे पोयां चरियो थियो।
जेसि ताईं न केरु त मार न ॾींदो तेसि ताईं इहो बि कोन वणंदो। तव्हां हिते अचण जी तकलीफ़ अजाई कई। मां त सुबुह जो ई सजावल खे आज़ादु करे छॾियो। सिजावल ख़ान मथां इहा भलाई तव्हां कंहिंजे चवण ते कई? नवाब खान जे चवण ते। छो त नवाब खान सजावल सां ठाह करण थो चाहे, पर सजावल ज़िद ते बीठल आहे। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेकर नवाब खान ऐं सिजावल खान जे विच में ठाह थी थो वञे त इन्हनि ॿिन्ही जी दुश्मनी जे करे मूं वारो इलाइक़ो ततल आहे ऐं मथां खां बि मूं ते प्रेशर पवंदो आहे। उन करे मां चाहियां थो त ॿिन्ही जो ठाह थी वञे त बहितर आहे। पोइ त सर कराए छॾियो न तव्हां ठाह। नवाब खान त राज़ी आहे। तव्हां सजावल खान सां ॻाल्हाए ॾिसो। ठीकु आहे असर साहब, मां सिजावल खान सां ॻाल्हाईंदुमि। मूंखे उमेद आहे तव्हां सजावल खे राज़ी करे वठंदो। इंशाल्लाह असर साहब, मां पंहिंजी कोशिशि पूरी कंदुसि। हाणे मूंखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे, तव्हांखे इजाज़त। अम्मा राणी, जिते ख़बर बाबा किथे आहे? बाबा त कम सां निकिरी वियो आहे। उतां किथे कोन हुयो, सोचुमि त घर हूंदो, ऐं हिते बि कोन्हे को। पर ॿुधाए त कहिड़े कम सां निकिरी वियो आहे? इहा भला मूंखे कहिड़ी ख़बर? तोखे ख़बर कीअं न हूंदी अम्मा? जे ॿुधाए नथी जाईं त उहा अलॻि ॻाल्हि आहे। चवे पियो त मूंसां न्यापो कयो आहे, ओॾां पियो वञा। किथे भेड़ेल त न आहिनि पिया? चाचा गुलण, तूं मूंखे ॾे त ख़बर। तूं असांजे घर में अची करे बाबा जी जाचूसी करण ईंदो आहीं छा? न न मां अहिड़ी ॻाल्हि न आहे। जे तूं नाराज़ थी त पोइ मां वञा थो। मूसा, तोखे पक्का आहे त सजावल खान खे अॼु आज़ादु कंदा? तो पाण ॿुधो हो न, उन मां तो कहिड़ो अंदाज़ो लॻाए? पुलिस वारनि ते को बि भरोसो न आहे। थी सघे ईअं ॻाल्हि छॾे ॾिनी हुजेनि। शाम ताईं कयूंसि था इंतज़ार। जेकॾहिं आयो त अची वेंदो, ऐं जेकॾहिं हयाती हूंदसि त बची वेंदो। हाणे तो रस्ते जे हुन पासे वञी बीह ऐं ख़्याल सां। मां वञी हुन तरफ़ खां बीहां थो, विच में हुनखे हथी को कंदासीं। तकड़ न कजांइ बख़्शदा। उन सिजावल जे मथां पहिरीं गोली मां हलाईंदुसि। ओ बावाली दाद भक्ति एकदम तो रसीदी ए पुटो खोयो मुझे चक में चिबो करे जे बाहर पे से बप्पा तेरे हाथ ठोके पास कसे आवाज। हां रोई रखो इता हदे के मानी कीता भाई पुटो ने नु किडो चक जो हई से आदि बेगुल सालू के घर में अचण जी इजाजत आहे या इता ही मोटा? अदा दिल में न कजाए, वडो भाव आ, पर जेकॾहिं न तू अंदर पैर बि पातो त टंगू भञंदी साए गोडन। बस रुको मानीअ जा ॿ टे गिरा हणण ॾे, पोइ निकिरी वेंदुसि। माली वरी का ठाई जेका हुई वो बेगुल खाई वई। हां मुंह चेला बि कोन बची आ। बाबा ने भुख ते वेठो आ। ओ भाई गॾु वेही मानी पचाए था वठूं, केड़ी देर लॻंदी? अदा घर में अटो हूंदो त मानी पचाए खाईंदे न। बाह लॻंदी सिर खे अदी। अञा टियों ॾींहुं अधु मण अटे जो वठी आ त सभु खाई चट करे छॾियो। अरे ॾिसी नथो त महांगाई किथे वञी पहुती आ। अटे जी मदाला जो धकु झले। निभागा जॾहिं महांगाई आ त हथ खे थोरो हल्को रख न, या ॿिन्ही हथनि सां खाइण शुरू कयो अथई। माण्हू ई गोह। जेॾी महांगाई आ, दिल खे चऊं था मानी घटि खा और बुख तीअं ई घणी थी लॻे। छा कयूं, मजबूरीअ में पोइ इहे 7-8 ड्रगड़ियूं मिड़ई। बस तव्हां ॿियो कुझु बि न कयो, दओ खणी सालूअ जे मुंहं ते घुमायो। अञा कुझु वक़्तु रहियो न त घर जूं रिलियूं ऐं वेहाणा बि खाई वेंदव। घोर पट भलाऊं। अरे दे सालू तू असांखे पाण महिमान करे हिते वठी आए न। हां तू हाणे रड़ू अठड़ा तो करी छा? मूंखे कहिड़ी ख़बर त तूं ऐं माई बेगुल भला अचे मुंहिंजी रोज़ीअ ते लत रखंदव। सालू वॾो सुरीलो, पर सालूअ खे तव्हां निधणको करे छॾियो। ख़ुदा तव्हां सां पुॼंदो, बाक़ी सालूअ जी जान आहे। सचो ही बात मां सचो वही हुई न।
वाकई में हाणे ये सालू जी जाइ न आहे, ये असां जी जाइ आहे। असां पंहिंजे घर में वेठा आहियूं, सालू महिमान आहे, आयो त आयो, न आयो त वठी आगूठे ते चढ़े। हीअ खटा साजी, ही रिलियूं साजूं, हीअ बि खटा साजी, ही बि अॻियां मथां ऐं सभु तरीक़ा जो सभु कुझु असांजो पंहिंजो आहे। हलो चाची इहो सच आहे त सारा खे बेवकूफ़ करे घरां मुंहुं ई कढियो। हाँ इहो छा थी चवीं? सारा खे तूं मारायो आहे? चाची इन ॻाल्हि जो दुख मूंखे बि आहे, पर अदा खां पलांद वठण जो ॿियो को बि तरीक़ो कोन हुयो। जॾहिं वज़ीर हिन रिश्ते जे लाइ राज़ी बि हुयो ऐं हू सां शादी बि करणु चाहे पियो, पोइ अदा छो न हुनखे मुंहिंजो रिश्तो ॾिनो ऐं वज़ीर खे माराए छॾी? वज़ीर जो दुख त मूंखे हिन दिलि में आहे, बाक़ी तुंहिंजे भाउ सजावल जेके असांखे नंबर ॾिना आहिनि न, उहे बि असांखे विसरिया कोन्हनि के, पर पोइ बि असां हुनखे माफ़ करे छॾियो। भाई तूं बि माफ़ करे छॾ, भाउ अथई हिकिड़ो। जेकॾहिं तूं हिन मसइले खे खणी हलंदी आहे न, पाण सां गॾु असांखे बि माराईंदी। अदा खे मारण जो मूं कसम खणी छॾियो आहे ऐं उन खां पोइ मां मरी पियसि न, त को दुख न आहे। तोखे लाला सम्झाए, बाक़ी मुंहिंजी जाइ तोसां कोन्हे तोबा आहे। रुगो मां न चाची, पर लाला बि अदा जो मौत चाहे थो। छा थी चई? लाला बि थो चाहे? इन ॻाल्हि जी जेकॾहिं सिजावल खे ख़बर पई न, तव्हां ॿिन्ही खे ज़िंदा कोन छॾींदो। इन ॻाल्हि जी ख़बर त हाणे अदा खे क़बर में ई पवंदी त उनजो साह कीअं निकितो। तूं परेशान न थी चाची। ॻोठ हली ॾिसूं था त सिजावल ख़ान आज़ाद थी घर पहुतो आहे या सूबेदार असां सां कूड़ करे मिड़ी टारे छॾियो आहे। हिकु मिंट रहीमा, मां जांच कयां थो। ॻाल्हि कर। हा, ॾे ख़बर सोट आयो आहे घर? आज़ाद थी वियो आहे छा? सूबेदार त इहा ॻाल्हि कई, पर हिते त नाहे पहुतो। मता सोट खे मारण जी इहा साज़िश हुजेसि। गाॾी कढ, शहर तरफ़ निकिरी अच ऐं असां ॻोठ तरफ़ अचूं था। त पोइ ठीकु आहे, मां हाणे निकिरां थो। ठीकु आहे। जॾहिं पहिरियां सूबेदार सोट खे आज़ाद कंदो न, त फ़ोन करे ॿुधाए छॾींदो त अची सजावल ख़ान खे वठी वञो, पर हिन चकर बग़ैर ॿुधाइण जे आज़ाद करे छॾियो अथईंसि। पोइ पक सम्झो त नवाब खान जा माण्हू वाट ते सोट खे मारण लाइ तयारु हूंदा। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ जल्दी ॻोठ तरफ़ निकिरण जी करियूं। हिते बि पाण छा था करियूं? आशू वारनि जी का ख़बर पई? न बाबा साईं, अञा तो उन्हनि मां को बि वापसि न आयो। उन्हनि खे एॾी देरि छो थी आहे? हिते सजावल वापसि ॻोठ त कोन पहुची वियो? बाबा साईं, मतिलबु सूबेदार सजावल मां हथ ई न कढिया हुजनि। इहा ख़बर सही था चओ। जी ना खान, सजावल मां हथ कढी छॾिया थी छा? या हुनखे लाकअप कयो वेठो आहे? मूं लाकअप ख़ाली करे छॾियो आहे। हिते तूं मूंसां कूड़ त कोन थो हणी न? नाव खान चओ त व्हाट्सएप ते वञी लाकअप जा शाट लाइव ॾेखारियांव। न तो मथां एतबार आहे, पर अञा ताईं का टका टुकी ॿुधण में कोन आई आहे। थी थो सघे सजावल अञा शहर हुजे, ॻोठ तरफ़ न वियो हुजे। ठीकु आहे सूबेदार, शाम ताईं ख़बर पइजी वेंदी। जीअं वठ वठां थिए न, मूंखे ॿुधाइजो, मुंहिंजा जवान तयारु आहिनि। जेकॾहिं वठ वठां थी न, त पोइ लाशनि जी एम्बुलेंस भराए वञजांइ। खून कराइण ऐं माण्हू माराइण में नवाब खान खे मज़ो ईंदो आहे छा? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।